जान मोहम्मद मां गुलाब खासकेली जी रिपोर्ट मुताबिक़ क़ौमी अवामी तहरीक पारां मोहब्बत सिंध ऐं योम लतीफ़ जे उनवान हेठि टंडो जान मोहम्मद में जलसे आम मुनक़द कयो वियो, जंहिंमें पार्टी सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजो ख़ुसूसी महिमान तौरु शिरकत कई। अयाज़ लतीफ़ पलीजो जी आमद ते आबादकारनि, शहरियुनि, सियासी कारकुननि ऐं सिविल सोसाइटी जे माण्हुनि गुलनि जी वर्खा करे अजरकूं उॾायूं, जॾहिं त क़ाइमखानी उतां खां ख़ुदा बख़्श रोड ताईं हज़ारे माण्हुनि पैदल मार्च कयो। जलसे के खिताब कंदे अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त पीपल्स पार्टी ऐं नून लीग करप्शन जे बेड़े में गॾु सुवारनि, हुक्मरान सूबनि में टकराव पैदा करे अहम मसइलनि तां ध्यानु हटाइणु चाहिनि था। हुन वधीक चयो त असां का बि तरमीम क़बूल न कंदासीं जेका सिंध जे हक़नि ख़िलाफ़ हुजे। जलसे खे अनवर नोहाणी, मजीद बुघियो, ज़ाहिद रमदान ऐं ॿियनि अॻवाननि पिणु ख़िताब कयो। एजाज तालपुर साहब, अब्दुल्ला चांडियो साहब, जलाल बजीर साहब, स्टेज ते वेठल ॿिया दोस्तो ज़ाहिद गुल ओठो साहब, माण्हू मूंखां सवाल पुछंदा आहिनि, घणो करे आॾियूं पुछां सभु मूंखां थींदियूं आहिनि, आया हिरियल आहियां। सिंधी में चवंदा न, जेको धकु लॻे सो काणी अख में, जे अख में धकु लॻियल हुजे, अॻ में ई काणी हुजे, वरी ॿियो धकु बि हुनखे लॻे। ॿियो चवंदा आहिनि त भरी ॿेड़ीअ में वाणियो ॻरो, सो काणी अख ॿाऊं, वाणियो ॿाऊं। ऐं टियों चवंदा आहिनि त ग़रीब जी ज़ाल सबके जी भाॼाई, सो ग़रीब जी ज़ाल ॿाऊं। तंहिंजे करे सवाल सॼे सिंध में रुगो मूंखां थींदा आहिनि। सो जॾहिं बि कंहिं जलसे में वेंदो आहियां त माण्हू पुछंदा आहिनि छा थींदो, पिया वञो पोइ थिए त कुझु कोन थो। हिकिड़े अमराज पोस्ट ते लिखियो आहे, मूं चयो त फलाणी जाइ ते वञूं पिया, चई रिढनि अॻियां पिया रबाब वॼायो। ख़ैर मूंखे त रबाब वारो चई, रिढूं अवांखे चई, पर रिढनि अॻियां पिया रबाब वॼायो, थिए कुझु कोन थो, सिंधी माण्हू सुधरे ई कोन थो। हाणे छो कोन थो सुधरे सिंधी माण्हू, छो कोन थो तब्दील थिए? गुजी नंढड़ी आहे, साई नंढड़ी आहे। चवंदा न दरिया या वाह टिपबो आहे, हिन जी साई वॾी आहे, ही वाह उकरी वेंदो, ॿियो विच में साई खुटी पवंदी आहे, वरी वापसि भॼंदो आहे या ॿुॾंदो आहे। जेतिरा अमरा आहिनि, असांजो हिकिड़ो दोस्त आहे, उहो वणनि ते चढ़ी वेंदो आहे, जबलनि ते चढ़ी वेंदो आहे।